वफ़ाक़ी सरकार सिंध में मुक़रर 8 पुलिस ऑफिसरनि जूं ख़िदमतूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो। ऑफिसरनि में SSP मोहम्मद फारूक, SSP ज़ीशान शफ़ीक़ सिद्दीकी, शबीर सेठार, काशिफ अब्बासी, सदाम हुसैन ख़ासकेली, हफ़ीज़ुर रहमान ऐं SSP फैज़ान अली शामिल आहिनि। ही अहम अपडेट्स अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी सरकार सिंध में मुक़रर 8 पुलिस ऑफिसरनि जूं ख़िदमतूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो। ऑफिसरनि में SSP मोहम्मद फारूक, SSP ज़ीशान शफ़ीक़ सिद्दीकी, शबीर सेठार, काशिफ अब्बासी, सदाम हुसैन ख़ासकेली, हफ़ीज़ुर रहमान ऐं SSP फैज़ान अली शामिल आहिनि। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया त वफ़ाक़ी सरकार सिंध में मुक़रर 8 पुलिस ऑफिसरनि जूं ख़िदमतूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ खां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी सरकार सिंध में मुक़रर 8 पुलिस ऑफिसरनि जूं ख़िदमतूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ऑफिसरनि में SSP मोहम्मद फारूक, SSP ज़ीशान शफ़ीक़ सिद्दीकी, शबीर सेठार, काशिफ अब्बासी, सदाम हुसैन ख़ासकेली, हफ़ीज़ुर रहमान, SSP फैज़ान अली शामिल आहिनि। वफ़ाक़ी सरकार सिंध में मुक़रर 8 पुलिस ऑफिसरनि जूं ख़िदमतूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, कहिड़ा अपडेट्स ईंदव हिन ख़बर जा? वफ़ाक़ सरकार सिंध में मुक़रर 8 SSP खे जेको आहे ख़िदमतूं वापसि वठण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंमें SSP मोहम्मद फारूक, SSP ज़ीशान शफ़ीक़ सिद्दीकी, SSP शबीर अहमद सेठार, SSP काशिफ अब्बासी, SSP सदाम हुसैन ख़ासकेली, SSP हफ़ीज़ुर रहमान कुकटी, SSP फैज़ान अली शामिल आहिनि। जॾहिं त वफ़ाक़ पारां अहिड़ो जेको ख़त आहे उहो सिंध हुकूमत खे लिखियो आहे, जंहिंमें इहो चयो आहे त हीअ जेके 8 ऑफिसर आहिनि इन जूं जेके ख़िदमतूं आहिनि उहे वफ़ाक़ हवाले कयूं वञनि। जी ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।